कुरान पाक के सीने में समायो। अल्लाह ताला सभी के बच्चन के कुरान पाक वाली दौलत नसीब फरमाए। वडे भाग वाला वे अबू अम्मा जिनका बच्चा अज कुरान जा हाफिज था। इंशाअल्लाह इन दीनी इदारे के आबाद फरमाए, इन जे आबाद करण वालन के भी अल्लाह से आबाद फरमाए। जिन भी कयो याद कुरान ते थे ओ रब जो एहसान जिन भी कयो याद कुरान तिन ते थे ओ रब जो एहसान हाफिज बण्या भाग वारा भलारा चमक्या उन्हनि जे दिलनि में सितारा राज़ी थियो तिन खां रहमान राज़ी थियो तिन खां रहमान जिन भी कयो याद कुरान तिन ते थियो रब जो एहसान शम्स उलूम है दीनी इदारो आबाद हर दम रहे शल भलारो आबाद हर दम रहे शल भलारो खिदमत कंदड़ फजल रहमान खिदमत कंदड़ फजल रहमान तिन ते थियो रब जो एहसान हाफिज बण्या भाग वारा प्यारा चमक्या उन्हनि जे दिलनि में सितारा राज़ी थियो तिन खां रहमान तिन ते थियो रब जो एहसान मोहसिन अली आहे इज्जत कमाई कमाल दिन सां बे रब जी भलाई मोहसिन अली आहे इज्जत कमाई कमाल दिन सां कई रब भलाई जिन हित कयो याद फुरकान जिन हित कयो याद फुरकान तिन ते थियो रब जो एहसान हाफिज के क़यामत में अल्लाह चवंदो पढ़ंदो ऐं दर्जन ते वञो हाणे चढ़ंदो पढ़ंदो ऐं दर्जन ते वञो हाणे चढ़ंदो केॾो उन्हीअ जो वॾो शान केॾो उन्हीअ जो वॾो शान तन ते थियो रब जो एहसान मौलाना मोहम्मद साबिर मोहतमिम ऐं हाफिज रुखसार हितड़े नाज़िम ऐं हाफिज रुखसार हितड़े नाज़िम जिन ही संभारियो इदारो आलीशान तिन ते थियो रब जो एहसान उस्ताद फारूक जी आही खिदमत उस्ताद मुनवर अली कईया मेहनत उस्ताद मुनवर अली कईया मेहनत जिन हित पढ़ायो ॾेई ध्यान जिन हित पढ़ायो ॾेई ध्यान तिन ते थियो रब जो एहसान जिन भी कयो याद कुरान तिन ते थियो रब जो एहसान हाफिज बण्या भाग वारा भलारा चमक्या उन्हनि जे दिलनि में सितारा राज़ी थियो तिन खां रहमान तिन ते थियो रब जो एहसान कुरान जेको पढ़े या पढ़ाए शहज़ादा सब खां भलो सोई आहे कुरान जेको पढ़े या पढ़ाए शहज़ादा सब खां भलो सोई आहे हर हरफ तां जान कुर्बान हर हरफ तां जान कुर्बान तिन ते थियो रब जो एहसान हाफिज बण्या भाग वारा भलारा चमक्या उन्हनि जे दिलनि में सितारा राज़ी थियो तिन खां रहमान तिन ते थियो रब जो एहसान जिन भी कयो याद कुरान तिन ते थियो रब जो एहसान